अस्सलाम वालेकुम, मां आहियां अब्दुल क़यूम। दोस्तों ही वीडियो उन्हनि लाइ आहे जेके सिंधी नौजवान यूट्यूब ते कमु करनि था, जिन जा यूट्यूब चैनल आहिनि या चैनल ठाहिण जो सोचे रहिया आहिनि। पंहिंजे तजुर्बे मुताबिक़ ऐं जेकी कुझु ॿियनि खां मूं सिखियो आहे उन मुताबिक़ अव्हांखे यूट्यूब ते कामयाबी जूं कुझु बेसिक टिप्स ॾींदुमि ऐं हिन वीडियो जे आख़िर में तव्हांखे हिकु सिंधी यूट्यूब चैनल जो आइडियो ॾींदुमि। जेकॾहिं तव्हां उहो चैनल सिंधी में ठाहियो था त ज़रूरु कामयाबु वेंदो। इन लाइ वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। हलूं था वीडियो जी तरफ़। दोस्तों यूट्यूब ते कॾहिं बि इहो न सोचिजो तव्हां अॼु चैनल ठाहियो आहे त सुभाणे कामयाबु थी वेंदो। यूट्यूब ते 3 चीज़ां ज़रूरी आहिनि: सब्र, बर्दाश्त ऐं महिनत। जेकॾहिं तव्हांजी वीडियो ते अॼु 10, 20, 30 या 50 व्यूज़ अचनि था त सब्र करियो। जेकॾहिं तव्हांखे माण्हू चवनि था तोखां इहो कमु न थींदो, टाइम वेस्ट न कर, अहिड़नि माण्हुनि खे इग्नोर करे बर्दाश्त करियो ऐं पंहिंजी महिनत ते यकीन रखो। न्यू चैनल ते रोज़ानो हिकु वीडियो ज़रूरी आहे। महिनत करियो। स्टार्टिंग में हिकु महीने में घटि 20-25 वीडियोज़ लाज़मी अपलोड कंदा कयो। स्टार्टिंग में तव्हां इहो न सोचियो त वीडियो बहितरीनु आहे या न, या वीडियो जी एडिटिंग सुठी आहे या ख़राबु। जेकॾहिं तव्हांजो टॉपिक बहितरीनु आहे त एडिटिंग जो फ़िक्रु न करियो, वीडियो अपलोड कयो। दोस्तों शुरूआत में 100% परफेक्ट कोई न हूंदो आहे। आहिस्ता आहिस्ता सभु सही थी वेंदो आहे। तव्हां घणो कुझु सिखी वेंदा आहियो, एडिटिंग बि सिखी वेंदा आहियो। यूट्यूब ते अचण खां बाद तव्हां सिखण जी बि कोशिशि कंदा रहो। काइन मास्टर, पिक्सल लैब या एडिटिंग वारी कंहिं बि एप्लीकेशन जा यूट्यूब ते ट्यूटोरियल ॾिसंदा कयो। यूट्यूब ते 95% माण्हू असांजी वीडियो ते थंबनेल ॾिसी ईंदा आहिनि। थंबनेल ते वीडियो जो मक़सदु लिखियलु हूंदो आहे। पिक्सल लैब एप्लीकेशन आहे जंहिं मां तव्हां थंबनेल ठाहे सघो था। थंबनेल खे अट्रैक्टिव बणाइण जे चकर में कुझु माण्हू उन ते ओवर एडिटिंग करे वेंदा आहिनि, मतिलबु अहिड़ी एडिटिंग करणु जंहिंजी ज़रूरत बि न आहे। थंबनेल में कलर अहिड़ा विझण जिन सां अखर पढ़ण में मुश्किल थिए या फ़ॉन्ट्स अखरनि खे स्टाइलिश बणाइण, इन सभ खां पासो करियो। थंबनेल ते अखर सादा ऐं सिंपल लिखाई करियो। स्टाइलिश फ़ॉन्ट इस्तेमालु न करियो। थंबनेल जे कुझु हिसे में ब्लू या येलो कलर रखणु घुरिजे। जेकॾहिं थंबनेल जो कुझु हिसो येलो आहे त उन ते ब्लैक कलर में लिखाई करियो। जेकॾहिं कुझु हिसो ब्लू आहे त उन ब्लू जॻह में येलो कलर में लिखाई करणु घुरिजे। थंबनेल ते हिकु लाइन लिखो या 2 लाइनूं लिखो। इन 1-2 लाइननि में वीडियो जो मक़सदु ॿुधाए छॾियो, मतिलबु पूरी कहाणी थंबनेल ते न लिखो। घटि लफ़्ज़नि में वीडियो जो मक़सदु ॿुधाए वञो। 4-5 लाइन्स जो थंबनेल हूंदो त क्लिक्स न ईंदा। अहिड़ी तरह स्टार्टिंग में वीडियो डिस्क्रिप्शन खे बि सिंपल रखो। ॿियनि जी वीडियोज़ जी डिस्क्रिप्शन कॉपी करे पंहिंजी वीडियो में पेस्ट कॾहिं बि न कजो। शुरूआत में 2-3 लाइननि जी डिस्क्रिप्शन काफ़ी आहे। दोस्तों डिस्क्रिप्शन खां बाद टैग्स आहिनि जेके वीडियो में लाज़मी ॾियणु घुरिजनि। वीडियो अपलोड करण खां बाद YT स्टूडियो ऐप मां तव्हां टैग्स लॻाए सघो था। कुझु माण्हू सवें टैग लॻाए छॾींदा आहिनि जेके असांजी वीडियो सां बि रिलेटेड न हूंदा आहिनि। इन खे यूट्यूब पॉलिसी में मिसलीडिंग चइबो आहे, जंहिंजो असांजे चैनल जो वॾो नुक़सान बि थी सघे थो। तव्हां जस्ट 4 या 5 टैग लॻायो काफ़ी आहिनि। टैग्स में हिकु तव्हांजे चैनल जो नालो, ॿिए जेका वीडियो जी ॿोली आहे उन जो नालो। जीअं मुंहिंजी वीडियो सिंधी में आहे त मां सिंधी टैग ज़रूरु लॻाईंदुसि। जेकॾहिं तव्हांजी वीडियो उर्दू में आहे त तव्हां उर्दू टैग लॻायो। अहिड़ी तरह ॿिया उहे टैग लॻायो जेके तव्हांजे वीडियो टॉपिक सां रिलेटेड हुजनि। तव्हांजी वीडियो घणनि मिंटनि जी हुजे, इहो बि सुवालु आम आहे। यूट्यूब ते चैनल खे मोनिटाइज़ कराइण लाइ 4000 घंटा वॉच टाइम हुजणु ज़रूरी आहे। पर मां तव्हांखे कॾहिं बि इहो न चवंदुसि 10, 20 या 30 मिंटनि जी वीडियो ठाहियो। स्टार्टिंग में तव्हां 3 या 5 मिंट जी वीडियो ठाहियो, वधि में वधि 8 मिंट। 10 या 20 मिंट जी वीडियो ठाहींदो, ज़ाहिर आहे उन में महिनत बि ओतिरी लॻंदी। एतिरी महिनत में तव्हां 3 मिंट जूं 3 वीडियो ठाहे सघो था। स्टार्टिंग में कोशिशि करियो घणे खां घणियूं वीडियोज़ अपलोड करियो, पोइ चाहे 3 मिंट जी हुजे या 10 मिंट जी। यादि रखो वीडियो जो शुरूआती 1 मिंट क़ीमती हूंदो आहे। उन में माण्हुनि खे बोर न करियो ऐं पहिरियनि 30 सेकंडनि में वीडियो जो मक़सदु ॿुधाए छॾियो। जेकॾहिं पहिरियों 1 मिंट ताईं तव्हां वीडियो जो मक़सदु बि न ॿुधाए सघियो त माण्हू वीडियो अधु में छॾे वेंदा, जंहिंसां वीडियो वायरल न थींदी। पंहिंजे चैनल ते पंहिंजो नालो न लिखो। जंहिं टॉपिक सां रिलेटेड आहे नालो बि उन हिसाब सां रखो। जीअं असांजो चैनल मालूमाती आहे त सिंधी इंफो नालो आहे, पोइ यूट्यूब ते ॿियनि वीडियोज़ ते कमेंट्स करियूं था त माण्हू सम्झी वञनि था त हीउ चैनल कहिड़े हिसाब जो आहे।
कॾहिं बि कमेंट्स में सब्सक्राइब लफ़्ज़ इस्तेमालु न करियो। ॿियनि जी वीडियोस ते सिंपल कमेंट करियो, उन जी वीडियो जी तारीफ़ थी सघे थी, पर कमेंट ज़रूरु कंदा कयो ॿियनि जी वीडियोस ते, इन सां सब्सक्राइबर मिली वेंदा आहिनि। दोस्तों, शुरूआती ॾींहंनि में पंहिंजी वीडियोज़ खे फेसबुक ग्रुप्स में शेयर करे सघो था। घणे खां घणा फेसबुक जा ग्रुप जॉइन करियो, उते पंहिंजी वीडियो जी लिंक पोस्ट कंदा कयो। फेसबुक जी दोस्तनि खे बि चई सघो था त अव्हांजो चैनल सब्सक्राइब कनि। वीडियो में म्यूज़िक लॻाए सघो था ऐं लॻाइण बि घुरिजे, इन सां ॾिसंदड़ वीडियो में बोर न थींदो आहे। पर यादि रखो, म्यूज़िक खां वधीक अव्हांजो आवाज़ु इम्पोर्टेंट आहे। म्यूज़िक जो वॉल्यूम एतिरो न करे छॾियो जो अव्हांजी ॻाल्हि ई सम्झ न अचे। इहा सभु एडिटिंग तव्हां काइन मास्टर मां करे सघो था। म्यूज़िक लॻाइण वक़्तु कॉपीराइट जो ख़्यालु ज़रूरु करियो। हितां हुतां म्यूज़िक खणी तव्हां वीडियो में न लॻायो। यूट्यूब ऑडियो लाइब्रेरी मां म्यूज़िक डाउनलोड करे पंहिंजी वीडियोज़ में लॻाए सघो था। गूगल में तव्हां सर्च करियो यूट्यूब ऑडियो लाइब्रेरी, पोइ तव्हांखे हेठि यूट्यूब ऑडियो लाइब्रेरी जी लिंक या वेबसाइट मिली वेंदी, जितां तव्हां म्यूज़िक डाउनलोड करे सघो था। जेकॾहिं तव्हां यूट्यूबर आहियो त उन्हनि चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करे छॾियो जेके यूट्यूब जे हवाले सां वीडियोज़ अपलोड कनि था। उहे वीडियोज़ ॾिसंदा कयो। कुझु चैनल मां रिकमेंड कयां थो, जंहिंमें सिंधी चैनल आहे महबूब हिंगुरजो जे नाले सां। अदा महबूब सिंधी ॿोली में सुहिणे नमूने यूट्यूब जे हवाले सां सम्झाए थो। उनखां अलावा टेक्निकल तनवीर असगर ऐं हिकु इंडियन चैनल आहे टेक्निकल योगी जे नाले सां। खोड़ चैनल आहिनि अहिड़ा, तव्हां पाण बि सर्च करे सघो था। लास्ट बट नॉट लीस्ट, जीअं त तव्हांखे शुरूआति में ॿुधायो त हिकु सिंधी चैनल जो आइडियो ॾींदुमि। दोस्तों, तव्हां सिंधी टॉप 10 जे नाले सां हिकु सिंधी चैनल ठाहे सघो था, जंहिंमें तव्हां टॉप 10 में घणो कुझु ॾेई सघो था। जीअं सिंधी टॉप 10 एक्टर्स, सिंधी टॉप 10 टिकटॉकर्स, सिंधी टॉप 10 पॉलिटिशियन, सिंधी टॉप 10 कॉमेडियन। शुरूआति में तव्हां सिंध मां टॉप 10 लिस्टूं ठाहियो। बाद में जॾहिं चैनल मशहूरु थी वञे त पोइ सिंधी ॿोली में दुनिया जे हवाले सां बि टॉप 10 शयूं ठाहे सघो था। इन में तव्हांखे टॉपिक बि घणा मिली वेंदा। इन चैनल जी मुंहिंजी गारंटी आहे त कामयाबु ज़रूरु थींदो। यूट्यूब ते पॉलिसी जो ख़्यालु ज़रूरु रखो, ख़ासि करे कॉपीराइट ऐं रीयूज़ कंटेंट जो। जेकॾहिं तव्हां पाण वीडियो में नथा अचो त वॉइस ओवर ज़रूरु करियो। उम्मीद आहे हिन वीडियो मां तव्हांजो कुझु न कुझु फ़ाइदो ज़रूरु थियो हूंदो। जेकॾहिं वीडियो पसंदि आई आहे त वीडियो खे लाइक कंदा, सिंधी इंफो खे सब्सक्राइब कंदा। मिलंदासीं अगली वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।